अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कराची में सुभाणे खां लॉकडाउन ख़त्म करण जो ऐलान। समूरे सिंध में 19 अगस्त ताईं स्कूल बंदि रहंदा। इंटरमीडिएट जा रहियल पर्चा 10 अगस्त खां शुरू थींदा। सिंध हुकूमत जो नोटिफिकेशन जारी। इंडोर डाइनिंग ते पाबंदी बरक़रार। नून लीग छॾण वारे सनाउल्लाह ज़हरी ऐं अब्दुल कादिर बलोच पीपल्स पार्टीअ में शामिल थी विया। कोयटा में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल चयो त आम माण्हू सुञाणे वियो आहे त तब्दीलीअ जो असुलु चहिरो महांगाई, गुरबत ऐं बेरोज़गारी आहे। मुल्क में ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टीअ जी हूंदी। बलोचिस्तान में जियाला वज़ीर आला मुंतख़िब कंदा। फारूक हबीब चयो आहे त बिलावल जे बात मां गैरत जी सियासत करण जी ॻाल्हि ज़ेब नथी ॾिए। उहे माण्हू करप्शन, मनी लॉन्ड्रिंग, जाली अकाउंट्स ऐं लुटियल दौलत खे इज़त ॾींदा आहिनि। मुज़फ़रगढ़ में पंचायत में शरीक जमशेद दस्तीअ जे भाउ मुश्ताक दस्ती फायरिंग सां फ़ौत। पुलिस हिक शख़्स खे गिरफ़्तार करे वरितो। एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी नवाब शाह ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जुनैद हमीद समूह जी सदारत हेठि मुहर्रमुल हराम दौरान शहर में सफ़ाईअ जी सूरत हाल खे बहितर बणाइण, मातमी जुलूसनि जे रस्तनि ते रोशनीअ खे यकीनी बणाइण ऐं ॿियनि ज़रूरी इंतज़ामनि जे हवाले सां हिकु इजलास म्यूनिसिपल कमेटीअ में थी गुज़रियो। इजलास में CMO अब्दुल रज़ाक शेख हुज़ूर बख़्श सुमरो समेत मज़हबी अॻुवाणनि शिरकत कई। उन मौक़े ते एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी नवाब शाह जुनैद हमीद समूह मज़हबी अॻुवाणनि खे यकीनी ॾियारियो त शहर में सफ़ाईअ जी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ म्यूनिसिपल कमेटीअ पारां हर मुमकिन क़दम खयां पिया वञनि। ॻोठ अली अहमद भुट ऐं ॻोठ माटियो जे भुट बिरादरीअ जे समें ॻोठाणनि मासूम ॿारनि सां गॾु मोहम्मद जुमन भुट, मंसूर भुट, शफ़ी मोहम्मद भुट ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में बासरनि पारां ज़ुल्म ऐं ॾाढ ऐं ॻोठ जे 500 एकड़ खां मथे ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़े करण ख़िलाफ़ बिरिया सिटी प्रेस क्लब ॾाढो सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया ॾोंहुं ईंदे ॿुधायो त इलाइक़े जे बासर वॾेरे इमाम अली भुट, असलम भुट, सलीम भुट, सिकंदर ऐं रफ़ीक भुट 500 एकड़ खां मथे ज़रई ज़मीन ते ॾाढ ऐं जिबर वसीले कब्ज़ो करे वेठा आहिनि। जॾहिं त बासरनि जी चुर्च ते ठारूशाह मिठियाणी कचे जे तगर थाणे जी पुलिस DSP एजाज़ मेमूना ऐं SSP नुशरफ फेरोज़ असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां मथे नौजवान गिरफ़्तार कराए जेलनि हवाले करे छॾिया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि वसवारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।